इस्लामाबाद हाई कोर्ट तोशाखाना रेफरेंस में इमरान खान जी नाअहली खे फौरी तौर ते मुअत्तल करण जी इमरान खान जी दरख्वास्त रद्द करे छॾी। अदालत इलेक्शन कमीशन खे मियांवाली जी सीट ते ज़िमनी चूंड कराइण खां रोके छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जस्टिस आमिर फारूक तोशाखाना रेफरेंस में इमरान खान जी नाअहली ख़िलाफ़ दरख्वास्त ते ॿुधणी कई, जंहिंमें PTI चेयरमैन तरफ़ां बैरिस्टर अली ज़फ़र अदालत में पेश थियो। ॿुधणी जी शुरूआत ते जस्टिस आमिर फारूक पुछाणो कयो त छा तव्हां इज़ाफ़ी दस्तावेज़ जमा कराइण जी का दरख्वास्त जमा कराई आहे। उन ते अली ज़फ़र चयो त इलेक्शन कमीशन जो जारी नोटिफिकेशन जमा कराइण जी दरख्वास्त कई वई आहे। इमरान खान खे असेंबली मेंबर तौरु नाअहल करार ॾिनो वियो आहे। इमरान खान जे वकील इस्तदा कई त संदसि मोकल जी नाअहली जो फ़ैसिलो मुअत्तल कयो वञे, जंहिं ते जस्टिस आमिर फारूक चयो त असां इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खे मुअत्तल न पिया कयूं, ज़िमनी चूंड कराइण खां रोके था छॾियूं। बाद में अदालत इलेक्शन कमीशन खे मियांवाली जी सीट ते नंढी चूंड कराइण खां रोके छॾियो ऐं इमरान खान जी नाअहली ख़िलाफ़ दरख्वास्त ते इलेक्शन कमीशन खे नोटिस जारी करे छॾिया।